नाज़रीन, शहदादपुर में एक्सीएन हेस्को तरफ़ां आम शहरनि जे मसइलनि जे हल लाइ खुलियल कचहरी लगाई वई, जंहिंमें शहरियुनि तरफ़ां बिलिंग जे मसइलनि बाबति शिकायतुनि जा अंबार लगाए छॾिया। उन हवाले सां ॾिसूं था मेहदी हसन पवहर जी ही रिपोर्ट। असां गॾु जेको आहे एसी नवाब शाह मौजूदु आहिनि, असीं उन्हनि खां पुछंदासीं खुली कचहरी जे हवाले सां छा रिलीफ जो मक़सदु ईअं आहे त माण्हुनि खे जेका नाजाइज़ डिटेक्शन आहे, ओवर बिलिंग आहे, उहा असां ख़तमु था कयूं। असांजो त माण्हुनि खे कन्वेंस कनि। हीअ रुगो ओपन कचहरी न आहे, असांजो एसडीओ अथोराइज़ आहे, असांजो एक्सीएन अथोराइज़ आहे। जेका बि नाजाइज़ बिलिंग हूंदी तव्हां एसडीओ ऑफिस अचो, तव्हां एक्सीएन ऑफिस अचो, उहा तव्हांजी ख़तमु कई वेंदी। ऐं वधि में वधि असां कोशिशि कयूं था, तव्हांजा ट्रांसफार्मरनि जा केस मूं वटि आया आहिनि, मां उन्हनि खे प्रोसेस करे कोशिशि कयां थो त हिननि गर्मियुनि में 4-5 ट्रांसफार्मर असां हिनखे शहदादपुर खे ॾियूं। सभिनी इलाइक़नि जे लाइ असां प्लान ठाहियो आहे इंशाअल्लाह, ताकी बिजली तव्हांजी जेका आहे न उहा बंदि न थिए, लोड शेडिंग बि घटि में घटि थिए ऐं डिस्टर्ब बि न थिए तव्हांजी। माण्हुनि सां जेके बिलिंग में प्रॉब्लम उहे फौरी तौर हल, स्पेशली उन्हनि माण्हुनि सां जंहिंसां ज़्यादती थी आहे, त उन सिलसिले में असां कुझु ॾींहं पहिरियां सागड़ में बि खुली कचहरी हईंसीं, जंहिंमें असांखे ॾाढो सुठो रिस्पॉन्स मिलियो। ऐं अॼु इन सिलसिले में असां शहदादपुर आया आहियूं। ऐं मक़सदु इहो आहे त माण्हुनि खे बजाए जो सागड़ या ॿिए पासे बंदि करिणो पए, उनखे उनजे शहर में असां मसइलो हल थिए। इन सिलसिले में अॼु वेठा आहियूं त हाणे असां माण्हुनि जा बिल ॾिसूं पिया, जिन बि इंशाअल्लाह जिन बि माण्हुनि सां ज़्यादती थी आहे उन्हनि जी असां बिल्कुलु सदबाब करिणी। असांजो मेन मक़सदु आहे त माण्हुनि जा मसइला उन्हनि जे दरवाज़े ते ॿुधी करे उन्हनि जो मसइला हल कयूं, उन्हनि जे बिलिंग मुतलिक़, ट्रांसफॉर्मर्स मुतलिक़, लाइनुनि मुतलिक़। त उन में अलहमदिल्ला असांखे कामयाबी मिली आहे। माण्हू जा असां मसइला ॿुधूं था, फ़ौरन हल कयूं था, ऐं जेके नाजाइज़ बिल लॻी बि अचनि था उहो बिल्कुलु अॻिले बिलिंग साइकिल में कटिजी बि अचनि था। उन जो नतीजो इहो आहे त हीअ जेका 3 महीने में जेको असांजी रिज़ल्ट हुई, असांजी नवाबशाह सर्किल जी पूरी सर्किल में रीजन में असां टॉप कयो आहे। नवाब शाह हेस्को सब डिवीज़न 1 में खुली कचहरी क़ाइमु कई वई आहे, जंहिंमें आला अमलदारनि जेको आहे माण्हुनि जा मसइला तॾहिं ते ई हल करे ऐं उन्हनि जा बिल